अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं यहाँ पिरिया गुल सब का पहिरीं नज़र हेडलाइंस ते। इस्लामी मुल्कन पारां इसराइली पहिरीं वज़ीर जी सोमाली लैंड जे दौरे जी मज़म्मत। इस्लामी मुल्कन पारां सोमालिया सां यकजहती जो इज़हार। 22 इस्लामी मुल्कन जे पहिरीं वज़ीरनि ऐं OIC तरफ़ां गॾियल बयान में चयो वियो आहे त इसराइल जे पहिरीं वज़ीर जो दौरो सोमालिया जी ख़ुदमुख्तियारी जी भनकड़ी आहे। इसराइल पारां सोमाली लैंड खे तस्लीम करण जो फ़ैसिलो बर्दाश्त जोॻो नाहे, उन सां खिते में अदम इस्तेहकाम वधी सघे थो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त सॼी दुनिया जे मुल्कनि मथां अमरीकी फ़ौजी हमले जो हुकुम ॾियण जो अख़्तियार रखां थो। कमांडर इन चीफ जी हैसियत में अख़्तियारनि जे हद जो फ़ैसिलो करण वारो बि आऊं पाण ई आहियां। इन बयान में डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त मूंखे रुॻो मुंहिंजी इख़लाक़ियात ऐं मुंहिंजो दिमाग़ ही रोके सघे थो। वेनेज़ुएला जा मामला पाण हलाईंदसि। वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत हेठि इजलास FIA इमिग्रेशन विंग जी कारकर्दगी जो जाइज़ो। गैर कानूनी इमिग्रेशन ऐं इंसानी स्मगलिंग ख़िलाफ़ मुहिम ते गौर वीचार। गैर कानूनी इमिग्रेशन में मुलविस माफ़िया ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जूं हिदायतूं। वफ़ाक़ी गृह वज़ीर चयो आहे त एयरपोर्ट ते इमिग्रेशन चेकिंग जे निज़ाम खे असराइतो बणायो वञे। सफ़री दस्तावेज़नि जी सख़्त स्क्रीनिंग कई वञे। PTI जे अॻूणे अॻवान फवाद चौधरी चयो आहे त बैरिस्टर गौहर उहिदो संभालियो आहे त थोरी हिम्मत बि ॾेखारे। असांखे ख़बर आहे तव्हां ॻाल्हियूं चाहियो था। शाह महमूद कुरैशी समेत समूरी क़यादत ॻाल्हियुनि जो चइजकी आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे फवाद चौधरी चयो आहे त PTI जे असल माण्हुनि खे अवां थुॾा हणी कढी छॾियो। असां चाहियूं था त आसिफ अली ज़रदारी ऐं शहबाज शरीफ़ ॻाल्हियुनि जी ऑनरशिप खणनि। दोदापुर वेझो कारे जे इल्ज़ाम हेठि ॿिटो क़तल। ॻोठ आरिफ जखराणी में जवाबदार पंहिंजी भेण इक़बाला ख़ातूनी नौजवान ज़फ़र जखराणी खे बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो कारे इल्ज़ाम हेठि पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे।